अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना अअतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिक वन्हर इन्न शानियक हुवल अबतर। सदक़त या रब्बल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज से। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन सलातन तुनज्जीना बिहा सलातन तुनज्जीना बिहा मिन जमीइल अहवाल वल आफात व तक़दी लना बिहा जमीअल हाजात व तुतहिरुना बिहा मिन जमीइस सय्यिआत वतरफ़अना बिहा इंदक अअला दरजात वतुबल्लिगुना बिहा अक़सल गायात मिन जमीइल खैरात फिल हयात व बअदल ममात इन्नक अला कुल्लि शैइन कदीर। 28 रजबुल मुरज्जब 1444 हिजरी 20 फरवरी सन 2023 सुपर वारे दिहाड़े ते कंबर शहर जे क्रिकेट ग्राउंड में जमीयत उलमा इस्लाम ज़िले कंबर जे तरफा ई सालियानो तहफ़्फ़ुज़े ख़त्मे नबूवत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन्वान सां हर साल वांगुर इन साल भी प्रोग्राम मुनाक़िद थियो। हजरत मौलाना हाफिज उज़ैर गुल जागीरानी साहब जे मेहनतुनि सां हजरत मौलाना साईं गुल मोहम्मद इनकलाबी साहब सालारे अंसारुल इस्लाम इंजीनियर जनाब अब्दुल रज़ाक आबिदुल्ला को साहब हजरत मौलाना अब्दुल रज़ाक सोलगी साहब ऐं मुकम्मिल जमीयत उलमा इस्लाम तालके कंबर जी ऐं ज़िलई आमिला जी मेहनतुनि सां दोस्तों बुजुर्गों टाइम तमाम थोड़ो आहे मूंखे थोड़े टाइम में पंहिंजी मारूज़ात खे मुकम्मिल कंदुसि। उलमा इकराम मौजूद आहे, अकाबिरीन जमीयत उलमा इस्लाम मौजूद आहे। तव्हांजे अॻियां मां सूरत नंढड़ी तिलावत कई आहे। इन जो शान नुज़ूल ही आहे त हिक दफ़े आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन काबतुल्लाह जे अंदर विया।
अंदर काफर वेठा बुत जी पूजा पई हले साजन अंदर वही वापस मोटिया अंदर यार यो केर हो ओडो आस बिन वाइल नाले काफर पे अचे उन का पुछो यो केर हो चूंकि ताजो ताजो मदीने जे मीर जो फर्जंदे अर्जुमंद हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम फौत थी चुको अल्लाह महबूब करीम के पुत्र भी ना न्याणियों चार न्याणियों चार पुत्र न्याणियों बच्चू पुत्र न बचा छाजे करे इनमें भी वडो राज आ जेकरे सदको वना सुनछड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पुत्र बचन था वडा था धन तो उनके ओदो केड़ो उनके केड़ो दर्जो मिले इब्राहिम अलैहिस्सलाम जो पुत्र इस्माइल नबी थे इसहाक अलैहिस्सलाम जो पुत्र याकूब अलैहिस्सलाम नबी थे याकूब अलैहिस्सलाम जो पुत्र यूसुफ अलैहिस्सलाम नबी थे मोहम्मद जा पुत्र नबी न थियन छो त असां जो नबी आखिरी नबी हुजूर का बाद कोई नबी अचड़ो नागे ये बा आंगरू करे फरमायो त हे ॾिसो था बा आंगरू हिक मां हे बी आंगुर क़यामत इन विच में को भी नबी नहीं दो जे इन बिन आंगुर जे विच में टी आंगुर नहीं दी अगर ईदी त गद्दिया वाधुआ डॉक्टर ने वही कटराए फिटी करे बाहर उछली ने साईं फरमाया मां मोहम्मद क़यामत ही आयो मुखा बाद क़यामत जे सुजो बड़दाई कोई नबी नहीं दो मां खातमुन नबीयीन दादा सुभान अल्लाह ने ताजो दोस्तों साईं जा पुत्र फौत थिया नहीं भी तो दुनिया में न दे तो पुत्र ही न थिस ऐं घुराई न जे करे तो तू आखिरी नबी आ काफर चयो त अबतर हुन आस बिन वाल जो यो अबतर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदको वना मिठड़े नाले ता डाडो दुख थियुस अबतर माना सिंधी में निपटरो मुखन पो मुजो यादगीरो न हूंदो खत्म थी वींदुस यादगीरो न रहंदो नालो मिटजी वींदो विसार जी वींदो अल्लाह या सूरत नाज़िल फरमाई सुभान अल्लाह चओ त सूरत जो मुंड पढ़ा फरमाई त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना आतैना कल कौसर जेको ॾाढा सुभान अल्लाह चओ तो मदीने भी दो अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वन मुझे दिल पर नबी मुझे सोने नबी के जो सुन काफर जे बकवास दे दुख न कर इन्ना आतैना कल कौसर असा तो के कौसर अता कहियो कौसर जो बमाना एक खैर कसीर हर भलाई असा तो के दी ओ मुझा दिल पर असा तो के हर भलाई मिली से असा हर शय चूडे करे तो के दिनों से सोना महीनन में महीने जो सरदार रमजान तो के दिनों से रातन में रात जी सरदार लैलतुल कद्र जी रात तो के दिनी से सोना नियन में नियन जो सरदार जुम्मतुल मुबारक तो के दिनों से ओ मोजा दिल पर एने नजर कर हर शय असा तो के चूडे करे दिनी से अबू बकर सिद्दीक जेड़ो सिद्दीक बाकिरदार वफादार वो तो जो सहरो कयो से उमर बहादुर वो तो जो सहरो कयो से चूडे करे दिना से अल्लाह फरमायो असा तो के उस्मान अली जेड़ा न्याणा दिना से उस्मान सखी अली बहादुर हसन हुसैन जेड़ा शहजादा
जन्नत जे जवान जा सरदार असा तुझा नवासा कयासे सोना असा तुझी न्याणी नंढड़ी नंढड़ी न्याणीअ खे जन्नत जे औरत जो सरदार बणायोसे इन्ना आतईना कल कौसर ओ मुंहिंजा दिलबर हर भलाई तोखे ॾिनी से काबरन जे बकवास ते दुख न कर असा तोखे पंहिंजे नाले सां गॾु तुंहिंजो नालो पंहिंजे नाले सां मिलायोसे कलमे में अज़ा में तकबीर में निकाह जे खुतबे में अत्तहियात में रब फरमायो ओ मुंहिंजा दिलबर जाते मुंहिंजी आगिरी आहे उते तो मोहम्मद करीम जी आगिरी आहे जिते मुंहिंजो ज़िक्र उते तुंहिंजो ज़िक्र आसमान में मुंहिंजो ज़िक्र उते तुंहिंजो ज़िक्र ज़मीन में मुंहिंजो ज़िक्र उते तुंहिंजो ज़िक्र वणन में मुंहिंजो ज़िक्र उते तुंहिंजो ज़िक्र जानवरन में मुंहिंजो ज़िक्र उते तुंहिंजो ज़िक्र ओ मुंहिंजा दिलबर नबी सोना नबी ए पखियुनि में मुंहिंजो ज़िक्र उते तुंहिंजो ज़िक्र सोना जाते मुंहिंजी आगिरी उते तुंहिंजी आगिरी रब फरमाए मुंहिंजा दिलबर काफरन जे बकवास ते दुख न कर इन जो दुनिया में भलो यादगीरो नागे वरफाना 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 लक ज़िक्रक सोना असा तुझे ज़िक्र के बुलंद कयोसे जाते मुंहिंजी खुदाई आ ओ मोहम्मद करीम ते तुझी मुस्तफाई आ ॾाढा त चओ सुभान अल्लाह कुकी भी दरबार वालों सभी इन्ना आतईना कल कौसर सुभान अल्लाह असा तोखे कौसर ॾिनी जाते मुंहिंजो यागीरो उते तुंहिंजो यागीरो जानवरन हिकिड़ो वाक़ियो ॿुधाए हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे जंहिंजो नालो सफ़ीना ॿेड़े ते चढ़ियो पियो वञे तूफान अची वियो बेड़ो भॼी पियो तख्तो हथ अची वयुसि तरंदो 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 किनारे ते आयो अञा जो आयो किनारे ते ॾिठई न वॾो जंगल इहे जो ॾिठई जंगल थोरो अॻिते हलियो त अंदरां शींहुं पियो भॼंदो अचे गाजूं कंदो पियो अचे हमले जे लाइ सफीना साईं फरमाए थो मुंहिंजे हथ में न तीर न तलवार मुक़ाबिलो कीअं कयांसि हकल करे दिल पकी करे ॾाढा चयोमांसि कहिड़ा लफ़्ज़ चई न चयोमांसि तसद्दुल बर्री व अना मौला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ जंग जा शेर ख्याल कजाए ते जो तू जंग जे जानवर जो सरदार तमा मदीने वाले साईं जो गुलाम आया ये जो चोमास जेको भजंदो पियो थे हमले दिला अखिल मां नीर वही भजंदो है सफीना फरमाए तो मुझे पेरन ते चुमी नहीं अखिल मां नीर वाहे जण हीअं चवंदो हुजे त सफीना जे तू मोहम्मद जो गुलाम आ त मां मोहम्मद जे गुलाम जो गुलाम आहियां हुजूर जे सहाबा जी इज्जत जानवरन भी कई हे नाले जो कमाल आ नबी साईं जो कमाल ब क़िस्म हिकु इस्मी ॿियो जिस्मी नाले केड़ा दुनिया में कमाल ॾेखारिया ऐं जिस्म मुबारक नाले कमाल इहो ॾेखारियो
जानवर नालो बुधो तो जानवर नबी जो नालो बुधी करे साहबिया जे मता हमलो न तो करे बल्कि चवे तो मां तो जो गुलाम इसम मुबारक जा द वडा मोजज़ा खने हुजूर जी आमर मुबारक इशारो कई चंद्रबद अल्लाह फरमायो सुन तो इशारो कयो असा चंद्रबद करे नो सही इशारो कई जानवर ड्रोणदा आया हुजूर इशारो कयो वन ड्रोणदो आयो इशारो कई पत्रियों भी मोहम्मद करीम जा कलमा पढ़न अल्लाह अल्लाह फरमाए मुझा दिल पर इन्ना आतैना कल कौसर ओ मुझा दिल पर असा हर भलाई तो के ॾिनी से ऐं तो के हौज़े कौसर ता कयो से अल्लाह अल्लाह कब्र जा गैरतमंद मुसलमान हो काम जो ॾियारो थींदो मदीने जे वीर सदको वञोस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह पाक मां मोहम्मद करीम के हौज़े कौसर ता कंदो हुजूर फरमायो मां क़यामत वारे ॾियारे सभिनी खां पारियां पारियां कब्र मां मोहम्मद करीम उथंदुसि हज़रत अबू बकर सिद्दीक़ उमर फारूक के मुंडरो नहीं प्याचन लोगो इनके सुञाणो था साईं हा ही अबू बकर ही उमर वहा कज़ा नुबासु यौमल क़ियामा फरमाए जने क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद पांजी कब्र मां उथंदुमि त हे भई जवान मां मोहम्मद सां गॾु हूंदा एडा अबू बकर हूंदो क्या मजे ॾियारे सोन जा प्याला पया हूंदा हेॾा अबू बकर हेॾा उमर हेॾा उस्मान अबू बकर ऐं उमर नबी साईं सां गॾु सुभान अल्लाह उस्मान जी कब्र काथे आहे मदीने जन्नतुल बक़ ऐं मुंहिंजे मौला अली जी कब्र मुबारक काथे आहे ख़बर अथव इराक शाहे नजफ उतो ईंदो हुजूर फरमायो अल कुरान मा अली सुभान अल्लाह अल कुरान मा अली साईं फरमायो जाले कुरान मुझो अली ओॾे तव कुरान अली सां अली कुरान सां कुरान जो हाफिज अली हाजी अली गाजी अली निमाजी अली रोजे वारो अली पटके वारो अली दाढ़ी वारो अली कुरान जो हाफिज अली खुदा जी ज़ात जो कसम हुजूर फरमायो अली कुरान सां कुरान अली सां क़यामत जे ॾियारे ओ कब्र जा मुसलमानो सदको वजास सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾियारे जॾहिं अली मां मोहम्मद करीम जे हौज़े कौसर ते ईंदो त अली सां अल्लाह जो कुरान गॾु हूंदो ॾाढा त चवनि सुभान अल्लाह अली ईंदो हौज़े कौसर हुजूर फरमायो सदको वञा समझो सल्लल्लाहु अबा नबी साईं जे मथां दुरूद पढ़ंदा क्यों जेतिरो घणो पढ़ंदो क़यामत जे ॾियारे सदको वञा समुझे मोहम्मद जी वेझड़ाप बि नसीब थींदी त शफ़ाअत बि नसीब थींदी जेतिरो घणो पढ़ो तमामु घणो पढ़ंदा कयो ॿियो न त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अला मुहम्मद क़यामत जो ॾियारो थींदो महशर जो मैदान हूंदो माण्हू हैरान परेशान हूंदा सिज नेज़े ते ज़मीन ड्रामे जी नफ़्सी नफ़्सी जो आलम हूंदो आदम ने ईंदा आदम चवंदो टाइम पूरो घणा वॾी कॉन्फ्रेंस आहे मां निहायत शुक्रगुज़ार आहियां कब्र से
जेको सो इंतजामिया जो कंबर ज़िले जे ज़िले जमीयत उलमा इस्लाम जो इंतजामिया जो मां शुक्रगुज़ार आहियां। बहरहाल क़यामत जे ॾियारे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाया अल्लाह फरमाए सोना असां तोखे हौज़ कौसर अता कयो आहे। क़यामत जे ॾियारे नबी साईं फरमायो मां मोहम्मद हौज़ कौसर ते बीठो हूंदुमि पंहिंजनि खे सुञाणे करे पंहिंजनि हथनि मुबारकनि सां हिक हिक उम्मतीअ खे मां हौज़ कौसर जो प्यालो पियारींदुसि। कीअं सुञाणींदव साईं? पाण फरमाई मुंहिंजी उम्मत जी निशानी परे खां पधरी ॾाढ़ियूं ढगियूं हुंदनि पुछां कतरल हुंदनि ऐं निमाज़ जा पंज ई उज़वा ईअं पिया चमकंदा चोॾीअ जो चमक थो चमके सॾे करे हौज़े कौसर मां प्यारींदुसि। अंबर वारो क़यामत जे ॾियारे ॾिठण उस हूंदी उञ लॻल हूंदी पर जे सदको वञासीं मिठे मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक हथनि मुबारकनि जी हौज़े कौसर जी प्याली नसीब थी वञई 50,000 साल बीठो हुज तोखे उञ न लॻंदी। अरे उञ छो लॻे उन प्याले खे त हथड़ा मिठड़े मोहम्मद करीम सईद जा लॻंदा। दोस्तो ही जमीयत उलमा इस्लाम आलिमनि जी जमात हक़ वारनि जी जमात हर मोड़ ते ख़ुदा जी ज़ात जो कसम ज़ालिमनि ऐं जाबिरनि सां मुक़ाबिलो कयूं बीठी आहे। दिफ़ाए सहाबा अचे जमीयत उलमा इस्लाम उन्हनि जो जेको आहे सो सहाबा जो दिफ़ा कयो मदारस जो दिफ़ा कयो मसाजिद जो दिफ़ा कयो। जेकॾहिं कयो ख़ुदा जी ज़ात जो कसम ख़त्म नबूवत असांजे ईमान जो मसलो आहे। कादियानिन सां मुक़ाबिले जे लाइ जे कादियानिन खे काफ़िर करार ॾियारियो त मुंहिंजे क़ाइदे मिलत इस्लामिया मौलाना फज़लुर रहमान जो वालिद साहब मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह उलमा जी मेहनत आहे। ही मुल्क ला इलाहा इल्लल्लाह ते हासिल थियो आहे। ही मुल्क मुहम्मदुर रसूलुल्लाह जे नाले ते असांखे मिलियो आहे। छो त हिन मुल्क में निज़ाम मुस्तफ़ा क़ाइम कंदासीं। हणी हद कयो आलिमन मेहनत कनि इंशाअल्लाह तव्हां उलमा जो साथ ॾियो इस्लाम हिन मुल्क जो मुक़द्दर आहे ऐं इंशाअल्लाह इस्लाम जो कानून ईंदो। छो त हीअ धरती कादियान जे पीर ॾाॾे जी धरती न आहे जो मोहम्मद मुस्तफ़ा जे ग़ुलाम जी धरती आहे। ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात।